बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी मां आफ्ताब मोगरी। मां हमेशा चवंदा त फ़ैसला थियण खपनि जेके धरती धड़ियुनि खे क़ाबिल क़बूल हुजनि। सिंध, बलूचिस्तान, KPK, पंजाब ऐं हिन मुल्क में उहे फ़ैसला थियनि जिन सां सस्ती सिहत, सस्ती तालीम ऐं सस्तो रोज़गार मिली सघे। त या त महांगाई उरूज ते पहुतल आहे ऐं अॼु बि उहे जेके वादा हुआ जेके अॼु अव्हांखे ऐं मूंखे यादि आहिनि, इक़्तिदार धणी जेके हिन वक़्तु इक़्तिदार में वेठा आहिनि उन्हनि चयो त असां इक़्तिदार में पहुचंदासीं त अव्हां जा इहे मसइला हल थींदा। पर ॾींहों ॿ ॾींहों हिन वक़्तु लॻे ईअं पियो त पाकिस्तान, अफ़गानिस्तान ऐं उहे मुल्क जेके चई सघिजे थो त जेके पुठि ते धिकियल आहिनि उन्हनि खां बि हिते बदतर हालत थींदा वञनि पिया। अॼु ॻाल्हि कयूं त सुप्रीम कोर्ट पाकिस्तान में जेका हिकिड़ी वॾी जंग छिड़ी वई आहे उहा हिन वक़्तु सियासी ऐं जमहूरी निज़ाम खे अलाह न करे त ख़तमु त न करे सघंदी, छाकाणि त हिन वक़्तु उहे ख़त जेके जजनि खे धमकियुनि जे थ्रू मिलनि पिया उन मां साफ़ ज़ाहिर नज़र अचे पियो त हिन वक़्तु अगरि आला अदलिया यानी कि पाकिस्तान जे वॾे में वॾो ऐवान खे धमकियूं मिलनि पियूं ऐं उनखे हिरासा कयो पियो वञे त मूं समेत उहे कलमधणी सियासतदान ऐं आम माण्हू पोइ सोचण ते मजबूर आहिनि त असांजो हाल छा थींदो। अॼु त या त धमकियुनि भरिया ख़त ऐं केमिकल भरिया ख़त जेके अदालतुनि में पहुता आहिनि उन्हनि पाकिस्तान जे सिक्योरिटी सिस्टम ते ऐं पाकिस्तान जे अदल ते ऐं पाकिस्तान जे सियासी निज़ाम ते वॾा सवाल पैदा करे चुका आहिनि। छा इन्हनि जजनि खे जेका सिक्योरिटी मिलियल आहे उन जे बावजूदु अगरि इहे ख़त ते पहुचनि था त पोइ ईंदड़ वक़्त में ईअं त न थींदो त मौजूदा जमहूरी हुकूमत खे घर वञिणो पवे, अलाह न करे। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई गमगीर आहे। इन सां गॾोगॾु सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह अलाह करे अॼु सिंध काबीना में इहो फ़ैसिलो कयो त सिंध में केतिरा ई नौजवान जेके सिंध जे कराची खां कशमोर ताईं हिन वक़्तु बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾियण जो अॼु फ़ैसिलो कयो ऐं चयो त सिंध काबीना में इहो इजलास में अॼु ऐलान कंदे चयो त अॼु तय आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इदारनि में जेके ख़ाली पियल सीटूं आहिनि उन्हनि खे फ़ौरी तौर ते सिंध जे नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं इन सां गॾोगॾु उहे अदालत में जेके हिन वक़्तु जंहिं मुख़्तलिफ़ इदारनि ते मुख़्तलिफ़ महकमनि ते जेके स्टे ऑर्डर वरितल आहिनि उन्हनि जे लाइ बि क़ानूनी चाराजोई कई वञे त जीअं उहे ख़तमु थियनि त उन्हनि ते नौकरियूं ॾेई सघूं। अॼु इहे केतिरा ई सवाल आहिनि मुंहिंजा मोज़िज़ महिमान, मां उन्हनि जे साम्हूं रखंदुमि, जवाबु वठण जी कोशिशि कंदुमि। मुतहदा कौमुनि पाकिस्तान जा सीनियर अॻवान शबीर क़ाइम खान साहब असां सां मौजूदु आहिनि स्टूडियो में, वॾी महिरबानी अव्हां जी, तव्हां वक़्तु कढियो। मखदूम मोहसिन साहब आहिनि सीनियर अॻवान पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु अव्हां जी वॾी महिरबानी। मुतहदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA आहिनि, मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब आहिनि, मिर्ज़ा अख्तियार बेग साहब आहिनि असां सां वीडियो लिंक ते, अव्हां जी भी वॾी महिरबानी, अव्हां वक्त कटियो। मिर्ज़ा साहब मैं आपकी तरफ आऊँगा। सर ये बताइएगा कि ये जिस तरह से मैंने अपने स्टार्ट में कहा कि ये सबसे बड़ा ऐवान है अदल और इंसाफ का पाकिस्तान का, चारों सूबों और विफाक कोई भी इशू होता है तो इसी ऐवान की तरफ देखता है। आज गैर महफूज नज़र आ रहा है सर ये ऐवान और जज साहिबान, इस तरह से मुसलसल ख़त और 6 जजों के ख़त के बाद जो एक कह सकते हैं कि एक सियासी और आइनी बहरान पाकिस्तान में पैदा हुआ है, इससे क्या जमहूरियत को बहुत से आज लोगों ने ये भी लिखा है कि ख़तरात लाहक हो गए हैं कि अल्लाह ना करे कि ये जज और जो हमारे जमहूरी पार्टी या हैं इनके बीच में एक नई जंग छिड़ेगी। तो यहाँ तक तो मैं आपसे इत्तेफाक करता हूँ कि ये निहायत गंभीर सिचुएशन, लेकिन इसके पीछे आपको समझना है कि ये कौन और क्यों कर रहे हैं, इसके क्या मकासद हो सकते हैं। इसका पहला मकसद तो मुझे या किसी भी आम आदमी के जो समझ में आता है वो ये है कि कोई मिसअंडरस्टैंडिंग पैदा की जा रही है और अदलिया में खौफ और हिरास पैदा करके एक गरीब और गलत मैसेज दिया जा रहा है, ये इसका पहला मकसद है। और दूसरा मकसद इसका यही है कि ये मुल्क के सबसे बड़े इदारे को, जो आपने जैसा कहा, जो अपेक्स है जुडिशरी की पूरे पाकिस्तान की, उसको इस तरह की जो लेटर आ रहे हैं, लाहौर में भी बतलाया गया आए हैं, इस्लामाबाद में भी आए हैं, ये मैं समझता हूँ इसकी इंक्वायरी होनी चाहिए और ये बिल्कुल पता चले कि इसके पीछे कौन है जी। क्या ये गलतफहमी और अनसर्टेनिटी गैर मुस्तहकम सिचुएशन बनाने के लिए की जा रहे हैं या इसके पीछे वाकई में वो मकसद है जिसके लिए ये खत में लिखा गया है।
और ये पाउडर वगैरह जो भेजा है इसमें, उसकी भी मैं समझता हूँ तज्जिया करना चाहिए कि ये किस कैटेगरी की सब्सटेंस है, क्या ये वाकई में हलाक और नुकसान पहुंचाने की सलाहियत रखता है जी या सिर्फ खौफ बिल्कुल सर, नहीं पैदा करने के लिए। वो बिल्कुल रिपोर्ट आ गई और उसका आया हो गया कि वो नुकसान भी पहुंचा सकता है और इंतहाई खतरनाक केमिकल था वो। हाँ, तो फिर तो ये सिचुएशन साहब मोगरी साहब वाजे हो जाती है कि ये अगर सिर्फ धमकी दे रहे होते तो ये सब्सटेंस जो है वो कोई आम पाउडर या कोई और चीज होती जिसके सिर्फ खौफ और हरास पैदा करना मकसद होता। जी लेकिन अगर इसकी तजिया की जो रिपोर्ट तजियाती उसमें निहायत मौलिक और खतरनाक और आंखों को नुकसान पहुंचाने वाला अगर सब्सटेंस है, तो फिर तो ये इरादे खतरनाक हैं। इसकी तहकीकात और इंक्वायरी प्रायोरिटी बुनियाद पे, तरजीही बुनियाद के ऊपर करके इस उन लोगों तक पहुंचा जाए जो इतनी जुर्रत और हिम्मत रखते हैं कि सुप्रीम कोर्ट जो हाईएस्ट जुडिशरी है उसके जजेस और चीफ जस्टिस साहब तक वो पहुंच गए हैं। बिल्कुल, बड़ी बड़ी बात है कि इतना ताकतवर ऐवान और इतनी सिक्योरिटी उसके बावजूद, और तय है कि इन्वेस्टिगेशन इदारे जो हैं वो इन्वेस्टिगेशन भी कर रहे हैं, मगर उसमें अभी तक ये पता नहीं लगा कि किस पोस्ट ऑफिस से और कहाँ से ये खत भेजे गए। और आज तो तय है कि पाकिस्तान के हर गली में सीसीटीवी मौजूद है, मगर ये भी नहीं पता लगा सके हैं कि अब तक जो सामने है इन्वेस्टिगेशन की जो मुख्तलिफ ज़राए से खबरें आ रही हैं कि पता नहीं लग रहा कि ये खत आए कहाँ से। शबीर साहब, अवां छा पिया सम्झो, मुतहदा क़ौमुनि पाकिस्तान सम्झे पई त इहो वाक़ई हिकिड़ो गंभीर मामिलो आहे त हेॾो ताक़तवर ऐवान ऐं जज वटि इहे अगरि खत वञनि था, पहिरियां खत जज लिखनि पिया छह त असांखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां हिरासा कयो पियो वञे, ऐं ॿी तरफ़ वरी ही खतनि जो जेको सिलसिलो शुरू थियो आहे, इहा वाक़ई हिकिड़ी अॻिते वधंदे जंग नज़र अचे पई अवां खे ऐं MQM पाकिस्तान खे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोगरी साहब ॾिसो, जेके तव्हां जेका ॻाल्हि कई आहे, जेका पाकिस्तान जे 6 सुप्रीम कोर्ट जा जजिस आहिनि, 6 जो हुनखे जेको धमकी आमद जेका ख़त मिलिया आहिनि, उहा ॻाल्हि सही न आहे। ज़ाहिर आहे यकीनी तौर ते हिकिड़ी डेंजर ॻाल्हि आहे ऐं हिन जी इंक्वायरी थियणु घुरिजे। ऐं मां छह जजनि खत लिखियो हुयो चीफ जस्टिस पाकिस्तान खे। यस यस जी, त हिन जी बिल्कुलु इंक्वायरी थियणु घुरिजे। जीअं मतिलबु ॻाल्हायो हो त ज़ाहिर आहे एॾी वॾो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे ऐं अहिड़े नमूने सां मां सम्झां थो इहा ज़िमेदारी आहे पाकिस्तान जे अदारनि जी। हुन अदारनि जी जंहिंजी इहा ज़िमेदारी आहे, जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त ख़ुदा न करे ॻाल्हि अॻिते कई मतिलबु जो को नुक़सानु थिए, पाकिस्तान खे नुक़सानु थिए। तव्हांखे ख़बर आहे कि जमहूरियत हींअर तव्हांखे ख़बर आहे महीनो बि न थियो आहे, पाकिस्तान में इलेक्शन थिया आहिनि ऐं इलेक्शन जे करे जेका जमहूरी हुकूमत हींअर इस्टेब्लिश थी आहे, फॉर्मेशन थी आहे ऐं सेनेट जा तो बाक़ी आहे। त मां सम्झां थो अदालत जी ज़िमेदारी आहे ऐं कैफ़रे किरदार ताईं पुॼाइणु घुरिजे जेके माण्हू अहिड़ी हरकत कनि था। ऐं मां सम्झां थो बिल्कुलु ईज़ी आहे अॼु जे दौर मां, कोई डिफ़िकल्ट न आहे। मां सम्झां थो जे अदालत जी ड्यूटी आहे उहा ज़रूरु हिन ॻाल्हि ते ताईं पुॼंदी। पर तव्हांखे इहा पई लॻे त शरारत त न आहे, छाकाणि त हिकिड़ो एॾो केमिकल मोकिलणु, त मां सम्झां थो त खत जे हद ताईं त इहो सम्झे कि त हिकिड़ो डिवाइड करण वारो मामिलो हुयो, छो जो हिकु तरफ़ जजनि खत लिखियो, ॿिए तरफ़ वरी खत लिखी जजनि खे हिरासो करणु। पर इहो जेको केमिकल आहे इहो त कंहिंजी शरारत त न थी सघे, इहा त हिकिड़ी प्लानिंग थी सघे थी। त ॾिसो न, हीअ त क़बल वक़्तु हूंदो जेसि ताईं जी का इंक्वायरी न थींदी, केर बि थी सघे थो। पर इहा ॻाल्हि आहे जेकी ज़िमेदारी आहे, जीअं अदालनि जी ज़िमेदारी आहे, उहो बिल्कुलु हुनजी ज़िमेदारी आहे त हू हिन ॻाल्हि ते यकीनी तौर ते पुॼनि त कंहिं इहा शरारत कई आहे या वाक़ई कंहिंजी इहा साज़िश आहे जेके पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करणु चाहिनि था। हीअ जमहूरियत खे जेको हींअर नई हुकूमत ठही आहे, त अञा त महीनो बि न थिए, वरी हिन ॻाल्हि खे मां रिपीट कयां थो त इहा हुननि जी ज़िमेदारी आहे। मां सम्झां थो अॼु जेका ॻाल्हि थी आहे, इंशाअल्लाह ताला मां सम्झां थो ज़रूरु हिन ॻाल्हि ते पुॼंदा ऐं जंहिं इहा शरारत कई हुनखे ज़रूरु हुन ते हथु विझंदा। मखदूम साहब, अवां ॾींदुमि, अवां छा पिया सम्झो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ त तय आहे त 6 जजनि वारे खत जे मामले खे PTI वॾे पैमाने ते खयों ऐं हुन ते प्रेस कॉन्फ्रेंसूं अवां जी क़यादत जूं ऐं अवां जूं। पर हिन वक़्तु इहे जेके वरी खत जेके मौसूल थियनि था ऐं रिसीव थियनि था कोर्ट खे ऐं जजनि खे, ऐं आम खत त ठीकु आहे, पर हिकिड़ा केमिकल वारा खत आहे, उन्हनि जी इहो चवणु त इंसानी खे उहो वधि में वधि नुक़सानु पहुचाए सघे पियो, अहिड़ो केमिकल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अगरि अहिड़ी का शइ आहे त उनजी प्रॉपर तरीक़े सां इंक्वायरी थियणु खपे ऐं हीउ तमामु हिकिड़ो नाज़ुक मामिलो आहे। ऐं सम्झां थो सभिनी पॉलिटिकल स्टेक होल्डर्स खे इन जे मुतलिक़
स्टेटमेंट ॾियण खां 2-3 दफ़ा सोचे पोइ स्टेटमेंट ॾियणु खपे, छो त ई ख़ासि तौर ते पीटीआई वारनि खे सभिनी खे इंक्लूडिंग पीटीआई त हुनखे पॉलिटिकली लेवल ते पंहिंजे लाइ हिकिड़ो टूल करे इस्तेमालु कयो माज़रत सां, जेको जहिड़ी रीति जेको आहे सो जीअं 6 जजनि ख़त लिखियो त अवां जी तोहफ़ुनि जो रुख पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं विफ़ाक़ी हुकूमत जी तरफ़ हुयो। मखदूम साहब ॾिसो, असीं चऊं था त उहे फ़ैसिलनि ते असरअंदाज़ पिया थियनि, पॉलिटिकल स्टेक होल्डर्स या पॉलिटिकल क़ुवतूं उनखे असरअंदाज़ थियण जी कोशिशि थियूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि इहो बि चवे, नून लीग इहो बि चवे त तव्हां जे दौरे हुकूमत में जेके उन वक़्त जे चीफ जस्टिस ऐं अदालतुनि फ़ैसिला ॾिना उन ते असरअंदाज़ अवां बि थियो पिया, उनजी बि इन्वेस्टिगेशन थियणु खपे। साईं बिल्कुलु थियणु खपे। अगरि उन ज़माने में इन्वेस्टिगेशन थिए त साॻियो हींअर वरी कहिड़ी चेंज आंदी आहे, हेॾी बि उन साॻी रवायत खे बरक़रार रखनि पिया। त ॾिसो न, असांखे हिकिड़े तरफ़ इन शइ खे रोकणो पवंदो। उहो अॼु कल्ह असां पिया कयो, अॼु हीअ पिया कनि, उन खां पहिरीं असां सां पिया कयो। बिल्कुलु, त इन में अगरि अदलिया जो निज़ाम अगरि न्यूट्रल न आहे, न न्यूट्रल न, तव्हां उन ते असरअंदाज़ हो, तव्हां चओ पिया असां तस्लीम कयूं पिया त असां कयोसीं, असां पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन त कई न साईं, तव्हां कई हुई, बिल्कुलु कई। जेल में विधो, मरियम नवाज़ खे विधो, नवाज़ शरीफ खे विधो, या पॉलिटिकल पाकिस्तान जी हिस्ट्री में या पॉलिटिकल रिवायत रही आहे। असां सां जेको थिए पियो सभु ॾिसनि पिया, असां बि कयो, वरी आउं चवंदो आहियां रिवायत रोकणु खपे, न चलो सुठी ॻाल्हि आहे, तव्हां मञो पिया त तव्हां जेको आहे सो अहिड़ी शयूं कयूं ऐं अदालतुनि खां अहिड़ियूं शयूं करायूं। न, अदालतुनि खां असां कोन करायूं। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त अदालतुनि उन दौर जे दौरान बि अदालतुनि खां अहिड़ा मुतनाज़ा फ़ैसिला थिया, तव्हां कराया, असां कोन कराया, पर थिया। अगरि जे थिया त उन्हनि जी बि इंक्वायरी थिए, हिननि फ़ैसिलनि जी बि इंक्वायरी थिए। ऐं इहो त चवां, असां कोन कराया, अदलिया तॾहिं बक़ौल आज़ादु हुई, अदलिया अॼु बि आज़ादु आहे, पर जे उन ज़माने में बड़ा फ़ैसिला थिया त उन्हनि जी इंक्वायरी थिए। अगरि साकिब निसार जे टाइम ते थिया आहिनि, अगरि बंदियाल साहब जे ज़माने में थिया आहिनि, या अगरि फ़ाइज़ ईसा साहब जे ज़माने में थियनि पिया, त उन्हनि सभिनी जी न्यूट्रल बेस ते ऐं क्रेडिबल माण्हुनि खां, असीं नथा चऊं असांजे माण्हुनि खां इंक्वायरी करायो या ॿियनि माण्हुनि खां। चीफ जस्टिस साहब चयो त कंहिंखां करायूं, जंहिं माण्हू जो नालो वठूं था उन ते या त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यानी कि सियासी धुरियुनि जूं, मां उन में जेको ख़बर कढी बि दसाफ़ी त सियासी धुरियूं हिकिड़ी जंग जे मैदान में लही थियूं पवनि ऐं हर हिक खे पंहिंजो मौक़िफ़ पेश करे उनखे कंट्रोवर्शियल करे माण्हू खे अहिड़ी तरह सां पेश था कनि त उहो शरीफ़ माण्हू शराफ़त खां मरी थो वञे, चए थो अहिड़े कम खां खॾ में वञी पवे जंहिंसां ज़लालत थिए। न, उन माण्हू जो क्लीन पास त क्लीन हुजनि साईं, कंहिं मुतनाज़ा माण्हू उहा कराईंदो त लाज़मी रहे पॉलिटिकल माण्हू या पॉलिटिकल स्टेक होल्डर लाज़मी रहे। हाणे मिसाल जी इंटीरियर मिनिस्टर हिन महिल चीफ जस्टिस आहे, उहो तव्हां लाइ जेको आहे सो क़ाबिल क़बूल न आहे, ऐं माज़ी में जेके चीफ जस्टिस हुआ उहे पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे लाइ क़ाबिल क़बूल न हुया। त आख़िर जे तव्हांजे हक़ में फ़ैसिला अचनि पिया त तव्हांखे क़बूल आहे, अगरि पीपल्स पार्टी नून लीग जे हक़ में फ़ैसिला नथा या साॻी एक्सरसाइज़ गुज़िरियल 4 साल में साॻी एक्सरसाइज़ रही, जेका पुठी हुकूमत रही, उन ते बि साॻियो कंदा। अगरि कोर्ट को फ़ैसिलो ॾींदी हुई, हाणे अगरि अदलिया असांखे नाइल करे त उहा शइ एक्सेप्टेड आहे, पर असांखे ॾिसी चए गुड टू सी यू त उनखे हकारी हिकिड़ो पॉलिटिसाइज़ कयो थो वञे। मिर्ज़ा साहब, ये जो डबल स्टैंडर्ड है सर, ये कैसे ख़त्म होगा? अब अदल का निज़ाम जो है वो भी इस सियासत की जो है कह सकते हैं कि सियासी लोगों के मुख्तलिफ बयानात से जो है ना वो बड़ा कंट्रोवर्शियल हो गया है सर, कैसे इसको इससे निकले जाए? बात अफसोसनाक है कि बयानात से आप हर शोबा जिंदगी को मुतनाज़ा बनाने की एक रवायत पैदा हो गई है। उसमें हकीकत कितनी होती है ये नहीं होती है वो कोई जानने की कोशिश नहीं करता। फिर सोशल मीडिया के बाद तो ये चीज़ बड़ी तेजी से अक्रॉस फैल रही है। इसका सद्भाव करने के लिए, इसको रोकने के लिए कवानीन भी बनाए जाएं और सर कवानीन मौजूद है, मगर जिस पे हाथ डलता है तो फिर वही बात होती है कि चाहे वो मेरी फील्ड से हो, मेरी सफ़ों से हो। मैं माजरत के साथ वो यूट्यूब पर सहाफ़ी और एंकर्स की भी बात करूंगा, ऐसा नहीं है कि मगर उन समय जिस भी सियासी बंदे पे हाथ डालती है अदलिया या इदारे, तो फिर वो यही कहते हैं कि जी हमारे साथ जुल्म हो रहा है और हमें जो है दीवार से लगाया जा रहा है। माजरत के साथ माजी में आप और PMLN कहते थे, आज वही पाकिस्तान तहरीक इंसाफ रो रही है। देखिए, ये तो बिल्कुल आपकी बात सही है, रिवायत है और पीपल्स पार्टी थोड़ा सा आपको मुनफरद नजर आती है क्योंकि हमने जो हमारे खून में है या जो हमने रिवायत है हमारी वो अदालतों को फेस करने की है और सजाओं को काटने की है। आप हिस्ट्री उठा के देख लें, मैं आपको वक्त जाया नहीं करना चाहता उस तफसील में जी। लेकिन बाकी जमातों में आपको नजर आएगा कि यकीनन 1 मिनट में दूसरे को मलाइन कर देते हैं, दूसरे को इल्जाम डाल दिया जाता है। इस तरह से जो मासेस हैं वो कंफ्यूज हो रहे हैं, इस तरह से हम रियल इश्यूज से डाइवर्ट हो रहे हैं
हम जो असली इश्यूज हैं, जो रियल इश्यूज जिनको कहते हैं, उनको नहीं हम एड्रेस सर कर रियल पा रहे इश्यूज हैं की हम। बात करूं मिर्जा साहब, आज सेनेट के इलेक्शन होने के बाद मैं समझता हूं कि जमहूरी प्रोसेस जो कंप्लीट होने के बाद पाकिस्तान के लोग जो सोच रहे थे वो यही सोच रहे थे कि मुत्तहदा कौम पाकिस्तान, पाकिस्तान पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ और PMLN, JUFA और जमात इस्लामी, जितनी भी सियासी जमातें हैं जो ऐवानों में मौजूद हैं, वो कम से कम ये करेंगी कि अब इन आने वाले 5 साल में जो इस वक्त महंगाई उरूज पे उसको कंट्रोल करेंगी। ये एक जेन्युइन इशू थे, नौकरियां देंगी। मगर हम जो है दिन ब दिन ऐसे इश्यूज में उलझे जाते हैं कि आज मजबूरन बीइंग द जर्नलिस्ट मुझे भी इस पे बात करनी पड़ रही है कि ये खत किसने लिखे और क्यों लिखे। आप यही रियल इश्यूज के बाद से जहाँ मैंने छोड़ा था मैं आपको बतलाऊंगा। मैं पार्लियामेंट में नेशनल असेंबली का मेंबर हूँ, उसमें बैठ के हमने कुछ बिल्स पे और कुछ ऑर्डिनेंसेस पे बहस करना चाहिए, लेकिन PTI के जो हमारे साथी थे मोहतरम, वहाँ जो एजिटेशन, जो एहतजाज और जो एक रवैया था, वो कोई चीज फैक्ट्स एंड फिगर के अंदाज में हम डेलिब्रेट नहीं कर सके, हम नहीं समझा सके। तो ये अगर रवैया रहेगा तो जिस मकसद के लिए हमें वहां भेजा गया है, जैसे मेरा बैकग्राउंड बिजनेस कम्युनिटी, सनतकार, ट्रेड एंड इंडस्ट्री से, इकोनॉमी से पूरी जिंदगी लिखता और बोल, हम उसमें इश्यूज पे बात करना चाहते हैं और लेकिन रवैया वहां नहीं नजर आ रहा है दूसरी जमातों का। मैं समझता हूँ हम अब इस हिस्से को इस तरह से हैंडल करें कि लेट्स मूव फॉरवर्ड। जब आप हाउस में आ गए हैं तो हाउस का जो काम है, इश्यूज को आप पेश करें, उस पर बहस करें, कन्विंस और गेट कन्विंस की बुनियाद पे उसके ऊपर फैसला हो, ताकि अब देखिए इस वक्त बात जो करने की है वो IMF की बात करने की, मुलाजमतें देने की बात है। लोग चाहते हैं महंगाई नई हुकूमत आएगी कम करेगी, कब करेगी, सर मुलाजमतें कैसे देंगे आप मुत्तहदा कौम और पीपल्स पार्टी अरसा दराज से दस्तो गिरबान है सर सूबा सिंध में। ऊपर एक सिंधी में टिकर भी चल रहा है जो सुपर चल रहा है ऊपर, उसमें वाज़ेह तौर पे लिखा हुआ कि सिंध काबीना में आज वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह ने फैसला किया है कि सिंध के लोगों को वो नौकरियां देंगे। मगर मुत्तहदा कौमी मूवमेंट और आप दी और शहरी सिंध पे डोमिसाइल पे दस्तो गिरबान है सर, तो सफ़र चाहे दी सिंध का सिंध में रहने वाला शहरी करे या फिर कराची के अंदर जो है अंदर जो रह रहा है शहरी वो करे, तो इससे तो मसले का हल नहीं है। ये दस्तो गिरबान कब खत्म होगा सर? देखिए मैं इस बात पे यकीनन बात करना चाहूंगा। मैं कराची से इलेक्ट हुआ हूँ और कराची मेरा डोमेन है, मेरी जिम्मेदारी है। ये जो नौकरियां पे पाबंदी 2023 में हटाई गई थी और फिर उसके बाद MQM अदालतों में जाके स्टे वगैरह ले लिया था, उनका ग्राउंड अपनी जगह किस हद तक सही है मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन अगर मेरिट के ऊपर इन जॉब्स को दी जाती हैं तो उसको रोकना मैं समझता हूँ इस वक्त बहुत बड़ी हक तलफी है। यही वो मुलाजमतें हैं जिनकी ना मिलने की वजह से कराची में आज बनाना रिपब्लिक बनता जा रहा है। यही वो मुलाजमतें हैं जिनकी ना मिलने की वजह से ये लेटरबाजी और ये हमले दहशत गर्दी के बढ़ रहे हैं। मगर कराची के साथ साथ सिंध के मुख्तलिफ अजला में भी इस वक्त नोगो एरिया है, वहां पर आपके MNA MPA साहिबान जा नहीं सकते सर। हथियार उठाकर जो लोग उनकी सपोर्ट पर जिस तरह से लोगों को अगवा कर रहे हैं रोजाना की बुनियाद पर, तो वहां पे भी एक सूरत हाल कोई बेहतर नहीं है कि लाड़काना में, कश्मीर में, कंदकोट में, शिकारपुर में, हैदराबाद में, मीरपुर खास में, सखर में, खैरपुर में। IBA का टेस्ट जो है वो मोतबर टेस्ट है, उसमें कोई शक नहीं करना चाहिए और वो लोग जो मेरिट पे क्वालिफाइड हुए हैं उनकी बाकी फॉर्मेलिटीज। सर मुत्तहदा कौमी मूवमेंट का भी मौक़िफ़ ले लेते हैं इस बात पे, बड़ा अहम नुक्ता हमने रखा है आपके सामने में। आपने भी कहा कि मेरिट पे लेना चाहिए, मगर शबीर कायम खान साहिब हिकिड़ो तय आहे त मुत्तहदा कौमी पाकिस्तान सम्झे पई त इहो तहसुब जी बुनियाद ते आहे त सिंध जे माण्हुनि खे नौकरियूं न मिलनि ऐं हमेशह तव्हां अदालतुनि में वञी बीह पिया रहो ऐं उन ते स्टे वठी पिया छॾियो। सही ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा तव्हां कई त हमेशह तव्हां अदालत में वञी बीहंदा आहियो नौकरियुनि जे ख़िलाफ़ु, इहा ॻाल्हि न आहे। त बिल्कुलु हिकिड़ी दफ़ा असां ज़रूरु अदालत में विया आहियूं, उहो छाजे करे विया आहियूं तव्हांखे बि ख़बर आहे। ॾिसो न, पहिरीं त इहो तय कयो वञे त सिंध जी जेका प्रेमिसिस आहे या जेका ज्यूरिडिक्शन आहे उहा आहे केतिरी। पूरी ॻाल्हि थोरी सख़्तु हूंदी। न तव्हां कयो, असांखे सख़्तु लफ़्ज़नि उहो ई चवां ज़रूरत आहे, पर वरी सख़्तु लफ़्ज़ ॿुधिजो बि। मुग़ैर साहब बिल्कुलु इंशाअल्लाह ताला, उहो मां इहो चवां थो त पहिरीं तव्हां ॻाल्हि कयो था सिंध जी,
तो कराची तो पार्ट ऑफ सिंध आहे ना, बिल्कुल। तो कराची सिंध जो गादी वारो शहर आहे। बिल्कुल डिस्क्रिमिनेशन आहे न हिते, डिस्क्रिमिनेशन आहे न थियणु खपे। न थियणु खपे। 2008 खां पीपल्स पार्टी इक़्तिदार में आहे, हुकूमत करे पई। तव्हां ॾिसो, मां चैलेंज तव्हांजे ऑन एयर तव्हांजे चैनल सां चवां थो त पीपल्स पार्टी पंहिंजो फैक्ट्स एंड फिगर खणी अचे, मां बि खणी अचां थो। तव्हां प्रोग्राम रखियो, मां तव्हांखे ॿुधायां थो केतिरी जॉब पीपल्स पार्टी ॾिनियूं आहिनि। ऐं कराची वारनि खे, कराची जी ॻाल्हि मां को ख़ासि पर्टिकुलर को तबिको न आहे, त कराची हाइट्स जेका कराची में जेका बि रहनि था उन जो राइट्स आहे न, उहो बि सिंध जो हिसो आहे। ठीकु आहे। ऐं अहिल माण्हू आहिनि, त तव्हां इहा डिस्क्रिमिनेशन आहे न, त हिन जे हिकु डिस्क्रिमिनेशन आहे जंहिंजे करे थोरो कराची वारनि सां ज़्यादती आहे। नौकिरी नथा मिलनि। तव्हां ॾिसो, सिंध पब्लिसिटी कमीशन मां हिकिड़े घर जा 2 भाती लॻे था वञनि, ठीकु आहे, जेका अगर उहे टैलेंटेड आहिनि त 3 भातियुनि खे नौकिरी न मिलणु खपे। मिसाल आहे हिकिड़ो, अगर कराची में अगर 3 भाइर CSS जी तयारी कनि था या कंहिं बि एग्ज़ाम ॾियनि था, उहो कहिड़ी बि ज़बान सां ॻाल्हाईंदड़ हुजनि, चाहे उहो पंजाबी हुजनि, पख्तून हुजनि या सिंधी हुजनि, पर 3 भाइरनि ते एतिराज़ मुतहदा क़ौमुनि पहिरीं ॻाल्हि त इहा त असांखे ॾिसो सिस्टम एॾो ठाहियो आहे न, पाकिस्तानी पीपल्स पार्टी पाण चवे थी त असां वफ़ाक़ जी जमात आहियूं, तो पर तव्हांजी सोच बि अहिड़ी हुजणु घुरिजे न। तव्हांखे उनजी सोच ते शक आहे? बिल्कुलु शक आहे, बिल्कुलु शक आहे। पर तव्हां चओ त ॻाल्हि इहा आहे न, त मां तव्हांखे चवंदो त कराची में केतिरियूं नौकिरियूं ॾिनियूं आहिनि। बिल्कुलु। जॾहिं अगरि MQ वई आहे अदालत मां, त हिन जे करे वञे त कराची ज़ाहिर आहे, कराची हींअर कराची MQ जा 70 MP आहिनि ऐं 22 MN आहिनि। ज़ाहिर हुननि जी आवाम वोट ॾिनी आहे, वोट ॾियनि आहिनि, त आवाम खे असीं बि जॉब ॾिया आहियूं न। पर जॾहिं जॉब आहिनि कोन कराची वारनि खे, रुलनि था, कोई फूड पांडा में कमु करे थो, कोई बाइक हलाए थो, त भी कराची में सर फैक्ट्री वैक्ट्रियूं आहिनि, फूड पांडा में किथे न किथे मुंहिंजो भाउ तव्हांजो भाउ दोस्त किथे न किथे जॉब ते लॻाए थो वठे। पर जेके सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, जेके क्लेशन खयूं हिन वक़्तु पकनि रोडनि ते ऐं कचे मुंहुं निकिरी माण्हुनि खे जेके भॼाइनि था, अगवा कनि था, गोलियूं हणनि था। लाड़काणे में राति बि सूरत हाल इंतहाई ख़राब हुई, त पोइ उन लाइ छा चवंदो सर? उहे छा सिंध जा शहरी न आहिनि? बिल्कुलु आहिनि, उहो बि ग़लति आहे न। सभिनी खे नौकिरी मिलणु घुरिजे, पर ॾिसो न कराची मुश्तरका ॻाल्हि कयो त तव्हां इहा ॻाल्हि कयो त सिंध समेत कराची समेत सॼी सिंध खे नौजवाननि खे नौकिरियूं मिलणु खपनि, जेका अॼु वज़ीर आला फ़ैसिलो कयो दुरुस्त कयो आहे। ॾिसो न, लखो नौकिरियूं पीपल्स पार्टी खपाइनि, उहो सिंध में ई खपाई आहे न, पंजाब वारनि कोन ॾिनी आहे न। पर मां ॻाल्हि कयां थो कराची कराची में रुगो उर्दू ॻाल्हाइण थोरी रहनि था, कराची में तो सिंधी भी रहनि था, पंजाबी भी रहनि था, हर बोली ॻाल्हाइण रहे थो। मिर्ज़ा साहब, क्योंकि ये इशू पीपल्स पार्टी वर्सेस MQM है, PTI के मखदूम साहब तो बैठ के दोनों पे हंस रहे हैं कि हो क्या रहा है इस पे सर। तो अगर आपका मौक़िफ़ सामने आए, बड़ा अहम है कि शबीर कायम खान साहब कह रहे हैं कि कराची में क्या सिर्फ उर्दू बोलने वाले तो नहीं रहते, सिंधी भी रहते हैं सर, बलोच भी रहते हैं, हज़ारेवाल कश्मीरी, पंजाबी और पख्तून भी रहते हैं। नौकरियां कराची वालों को मिलनी चाहिए। फूड पांडा में काम कर रहे हैं या दूसरी जगहों पे काम कर रहे हैं, या तो फिर माजरत के साथ में चंद लोगों के लिए कहूँगा कि शायद किसी का दिल ना दुखे, मगर ऐसे नौजवान भी हैं जो बेरोजगारी से तंग आके जो आपका और हमारा मोबाइल छीनते हैं। मिर्जा साहब, आफ्ताब साहब, कि कराची में जो स्ट्रीट क्राइम में तेजी से इजाफा नजर आ रहा है, हर रोज नौजवान बच्चे मासूम जो हैं वो शहीद हो रहे हैं। इसकी सबसे बड़ी वजह यही है कि ये वो पूल जो तालीम की सनतें लेके मार्केट में आ गया है और उसमें फ्रस्ट्रेशन है, जॉब्स मिल नहीं रही। जॉब्स में जो गवर्नमेंट दे सकती है उस पे कहीं पाबंदियां हैं, स्टे ऑर्डर्स हैं और वो मतनाज़ा बनाए हुए। कितने इदारों में है? अगर MQM कह रही है कि हम माजी में एक ही दफ़ा स्टे लेने गए थे और उस पे जो है ना हमें तोहमत लगी, जो मैं समझ सका हूँ, उसको अपने लफ्जों में बयान करूँ। कोटा सिस्टम के मसले को हल करना होगा। हमने ये हमेशा इसके ऊपर कौन करेगा सर? इस वक्त हुकूमत आपकी है सर सिंध में, ये तो बेचारे लगाया भी नहीं कि बानी नहीं था, कोटा सिस्टम लगाया भी नहीं। देखें वो लोग जिन्होंने IBA से टेस्ट क्वालिफाई करा है, उन लोगों की कंप्लीट करके वाइवा इंटरव्यू मैं समझता हूँ मुलाजमत दें, क्योंकि IBA एक मुतबर इदारा है और उसकी क्रेडिबिलिटी है। वो उन्हीं लोगों को उन्होंने पास किया जो अहलियत रखते हैं। इसमें ये पहले मरहले में तो कम से कम ये किया जाए। सरदार शाह साहब ने भी यही कहा है कि हम इंशाल्लाह मुलाजमतें खोलेंगे और IBA से जो क्वालिफाइड लोग हैं वो तैयार रहें। तो मैं समझता हूँ ये वो वादे हैं जो हमने इलेक्शन में किए थे मुलाजमतें देने के। अब अवाम बिल्कुल, अगर सरदार शाह साहब की आज जो स्टेटमेंट है कि ईद के बाद जो है एजुकेशन डिपार्टमेंट में भर्तियां शुरू हो जाएंगी, ये एक खुशाइन बात है। मगर उस भर्तियों शुरू होने से जो मुत्तहिदा कौमें के तहफ़्फ़ुज़ात हैं कि शहरी और देही आबादी को यकसा नज़र से देखा जाए और नौकरियां जो हैं उसकी तकसीम जो हो वो बराबर की सतह पे हो, कि अगर
कश्मीर का बंदा और कराची के बंदे को जॉब मिलनी चाहिए सर। जी, मैंने आपसे अर्ज किया कि मेरिट के ऊपर मैं इसमें लसानियत की बुनियाद बिल्कुल। पर या जोग्राफियाई बुनियाद पर बात नहीं करूंगा। मैं तो ये कह रहा हूं कि जो जॉब्स हैं वो मेरिट की बुनियाद पर अहल और काबिल लोगों के सर जो बिल्कुल आपने मुस्तहिक सही कहा कि जॉब अहल और काबिल लोगों को मेरिट हाँ पे जी। मिलनी चाहिए। पाकिस्तान तहरीक इंसाफ इस इशू पे क्या सोचती है उनको भी शामिल करते हैं। मखदूम साहब अवां छा पिया सम्झो, मिर्ज़ा साहब त चए पियो त मेरिट जी बुनियाद ते मिलण खपनि। IBG टेस्ट थियल आहिनि, केतिरा ई नौजवान टेस्ट ॾेई वेठा आहिनि जेके वीचारा इंतज़ार में आहिनि गुज़िरतनि 3-4 साल 5 सालनि खां। त अला अला करे अॼु जेको फ़ैसिलो थियो आहे सिंध काबीना जे अंदरि त उन्हनि खे नौकरियुनि जी घटि में घटि हिकिड़ी आथत मिली आहे। सिंधी में चऊं त वज़ीर तालीम सरदार शाह चवे पियो त ईद खां पोइ नौकरियुनि ॾियण जो सिलसिलो शुरू थी वेंदो ऐं कुझु इदारनि में जिते स्टे आहे उन्हनि खे बि वॾे वज़ीर चयो आहे त फौरी तौर ते जेको आहे उहो स्टे ख़तमु करायो वञे ऐं जीअं सिंध जे माण्हुनि खे नौकरियूं ॾेई सघूं। ॾिसो मखदूम साहब मुगैरी साहब, ॻाल्हि इहा आहे त क़तन को बि सिंध जो हलाली फ़र्द इन शइ जी मुखालफ़त कोन कंदो त सिंध जे नौजवाननि खे नौकरियूं न मिलनि। बिल्कुलु ऐं सम्झो थो सभई कंहिं बि पॉलिटिकल पार्टी ते इहो चवणु ग़लति आहे त रोकी न कोन। हा, इख़्तिलाफ़ थी सघे थो, अगरि MQM जे दोस्तनि खे पहिरीं को इख़्तिलाफ़ हूंदो या छा त उन्हनि जी का रिज़र्वेशन्स हूंदियूं, पर उहे मां सम्झां थो इन शइ ते एग्री कंदा त नौकरियूं मिलनि, छो न मिलनि। नौकरियूं सभिनी खे मिलनि, कराची जे माण्हुनि खे मिलनि, कश्मीर जे माण्हुनि खे मिलनि, सांगड़ जे माण्हुनि खे मिलनि, हाला जे माण्हुनि खे मिलनि, मीरपुर ख़ास जे माण्हुनि खे मिलनि, पर हिकिड़ी उन जी विरासत जेका आहे उहा मेरिट जे बुनियाद ते थिए ऐं उन विरासत में ईअं न हुजणु खपे त ही माण्हू पॉलिटिकली असां सां एफिलिएटेड हो त हिन जे घर जे 3 भात। ॾिसो तव्हांजी पॉइंट खईं, बिल्कुलु हिकिड़े घर जे 3 भातियुनि में अगरि अहलियत आहे, 3 सीसेस क्लियर कनि त बिल्कुलु 3 खे जॉब्स मिलनि। बिल्कुलु पर अगरि हिकिड़े घर जे फ़र्द अगरि हिकिड़े पॉलिटिकल पार्टी जेका हींअर हुकूमत में आहे, सपोज़ कहिड़ी बि, उन जा अगरि उन्हनि सां एफिलिएटेड आहिनि त उन 3 भातियुनि खे मिली वञे। वरी हिकिड़ा माण्हू न्यूट्रल आहिनि, ग़रीब आहिनि, चलो ॿी मुखालिफ़त न आहिनि, पर जिन जी का अप्रोच कान्हे ऐं उन में क़ाबिलियत बि आहे त उनखे बिल्कुलु भित सां लॻाए वञे। जीअं पब्लिक सर्विस कमीशन में जेको पर तमाशो जेको MQM ऐं पीपल्स पार्टी जो जेको झेड़ो आहे उन में सम्झो था त वाक़ई नुक़सानु जेको थियो 5 सालनि में उहो शहरी ऐं दिही आबादी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे थियो। ॾिसो नुक़सानु त सभिनी जो थियो न, देही ऐं शहरी जी त ॻाल्हि आहे, शहरी ऐं ॻोठनि जे माण्हुनि जी त ॻाल्हि आहे, नुक़सानु ओवरऑल सभिनी जो थियो। ठीकु आहे। असल में हिकिड़ो प्रपोर्शन थियो, हिकिड़ो पॉपुलेशन तहत विरासत थियणु खपे। जिथे जेतिरी पॉपुलेशन आहे उते ओतिरी ॾियणु खपे ऐं असांखे इहा शइ एक्सेप्ट करणी पवंदी त सिंध कराची खां शुरू थिए थी, कश्मीर ताईं ख़तमु थिए थी, थरपारकर, उमरकोट, हाला, मटियारी, हैदराबाद, लतीफ़ाबाद, क्यामाड़ी, गडाप, मलीर, इहे सभु सिंध आहे। सभु असीं उनखे ओन था करियूं, ठीकु आहे। असीं सभु सिंध जा रहवासी आहियूं ऐं सभु असीं भाइर आहियूं। अहिड़ो को वॾो को पर्सनल दुश्मनी त आहे कान। ठीकु आहे। उन में विरासत थियण जी कराची जे माण्हुनि खे नौकरियूं मिलनि। फॉर्मूलो जेको आहे जेको हिन वक़्तु कोटा सिस्टम जो जेको मुतहदा क़ौमुनि खे एतिराज़ आहे त उहो बि ख़तमु थियणु खपे, जेका MQM जो मौक़िफ़ आहे। ऐं अहिड़ी रीति इन ई मौक़िफ़ ते अगरि जेको झेड़ो थिए थो उन झेड़े सां नुक़सानु जेको आहे उहो चाहे मां वरी उहा ॻाल्हि कंदुमि त आम माण्हू जो थिए पियो। ॾिसो नुक़सानु त लाज़मी थिए, ॻाल्हि थिए पियो, हिकिड़ी शइ रुकी पई आहे, पर छाल बता अगरि इहो बैन हटे थो, नौकिरी जी विरासत थिए थी त उहा मेरिट ते थींदी। हिकिड़ो त सॉरी टू से ऐं कंहिं पर जेको तव्हां लॉलीपॉप मुतहदा क़ौमुनि खे पकड़ायो, तव्हांजे बानी हर दफ़े अची करे ऐं लॉलीपॉप ॾेई हलियो वेंदो हुयो MQM जे मर्कज़ ते। शबीर साहब हुन ते वधीक कमेंट्स करे सघनि था, पर बींदर जर्नलिस्ट जेको मूं कवर कयो, मूं ॾिठो त हर वक़्तु MQM इहो ई रोए पई त असां सां ही बेदनियूं आहिनि ऐं अवां हर वक़्तु इहो चवंदा त ठीकु आहे बाबा हिन ते कमु कयो पिया ऐं वधि में वधि उन सॼे सिस्टम खे वरी बरक़रार बि अवां ई रखियो। ॾिसो 16 सालनि खां वठी हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जी हिते हुकुमरानी आहे, ठीकु आहे। ऐं 18 तरमीम खां पोइ सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि हींअर, ठीकु आहे। असां वधीक डिलीवर करणु खपंदो हो, वधीक ठीकु आहे। अगरि MQM वारा बि हुकूमतुनि में रहिया या असीं पावर में रहियासीं, ठीकु आहे, पर डायरेक्ट इन शइ जो सुवालु ठहे थो जेका पार्टी रूलिंग पार्टी आहे 2008 खां वठी। ऐं हींअर अगरि अलबत्ता ईअं न थिए वरी ईद खां पोइ नौकरियूं त मिलनि, पर उहा नौकरियूं जे वरी खपजनि थियूं या उहे नौकरियुनि जी तक़सीम मेरिट जे बुनियाद ते नथी थिए त अञा वधीक सूबे में तव्हां सम्झो था त जेका मखदूम साहब बि ॻाल्हि कनि पिया, पाण बि थोरी देरि पहिरियों इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, नौकरियूं खपजनि थियूं त खपजंदियूं आहिनि सिंध में नौकरियूं, या जेको हिन वक़्तु माण्हू वीचारा धिका थाबा खाइनि पिया, उहे पंहिंजा घर विकिणे, ॿनियूं विकिणे, सोन विकिणे ऐं उहे नौकरियूं जेके खपजंदियूं आहिनि जिते अवां ज़ोर पिया ॾियो ॿई दोस्त, त वाक़ई पोइ उहे नौकरियूं पैसनि ते मिलंदियूं, चाहे उहो केर बि हुजे।
या त बेस ई न आहे, बेस इहा आहे त असल ॻाल्हि ते अचूं त जेको मेरिट ते अगरि तव्हां जॉब ॾियो न सभिनी खे, उहो बिल्कुलु सही था चओ, कराची वारनि जो बि राइट आहे ऐं कश्मीर वारनि जो बि राइट आहे। जेको बि अहल आहे, अहल जेका बि आहिनि हुनखे नौकिरी मिलणु घुरिजे, पर ईअं इतफ़ाक़ सां माज़ी में ईअं न थियो। जीअं मखदूम साहब ॻाल्हायो त 15-16 सालनि खां पीपल्स पार्टी हुकूमत करे पई, रूलिंग पार्टी हिते सिंध मां, पर हिन कराची वारनि सां ज़्यादती कई, नाइंसाफ़ी कई, तॾहिं त MQ वई आहे न अदालत मां, न त MQ खे कहिड़ो शौक़ु आहे। अगर कराची वारनि सां अगरि ज़्यादती न थी आहे तो असांखे त ख़ुशी थी आहे न, पर ईअं न थियो त इहो बिल्कुलु असां बि, मां पहिरीं ॻाल्हि कई आहे त असां जवाबदेह आहियूं असां पंहिंजे वोटरनि खे। हिते कराची में पढ़ा लिखा जॉब जेका अहल आहिनि हू हाणे बेरोज़गार घुमनि था, ही जेको बदमनी थिए थी सूबे मां, उहो खणी दही इलाइक़ो हुजे चाहे शहरी इलाइक़ो, अर्बन इलाइक़ो हुजे। हल छा आहे तव्हांजे वटि, हल छा आहे? छा हल इहा त मेरिट पीपल्स पार्टी सां तव्हां वेहण लाइ तयारु आहियो त वेही करे को फॉर्मूलो अहिड़ो तइ थिए जीअं अदालतुनि में अवां बि न वञो, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि जेको मैनिफेस्टो में रोटी कपिड़ा मकान ॾिनो आहे, माना रोज़गार जो जेको नारो ॾिनो आहे, उहा बि बिला तफ़रीह जेका मखदूम साहब बि ॻाल्हि कनि पिया त घटि में घटि सिंध जे कंहिं बि माण्हू खे नौकिरी मिले थी, रोज़गार मिले थो, त कंहिंखे एतिराज़ न थियणु खपे। बिल्कुलु सही, असां बिल्कुलु हिकु दफ़ा न 10 दफ़ा वेहण जे लाइ असां तयारु आहियूं। असल ॻाल्हि उहा ई चवां थो त मेरिट ते नौकिरी सभिनी खे मिलणु घुरिजे, ऐं हीअ इतफ़ाक़ सां ईअं न आहे त बदक़िस्मती सां सिंध में हीअं न आहे। जॾहिं त ही असां ज़ाहिर अदालत में विया आहियूं ऐं जेका ॻाल्हि कयूं था, पर हाणे पीपल्स पार्टी वहे बिल्कुल आसांखे। मिर्जा साहब, शबीर कायम खानी साहब फरमा रहे हैं कि अगर पाकिस्तान पीपल्स पार्टी बैठने के लिए तैयार है तो पाकिस्तान मुत्तहिदा कौम पाकिस्तान एक दफ़ा नहीं 10 दफ़ा बैठने के लिए तैयार है, खास तौर पे इस रोजगार के इशू पे। सर देखिए, मुझसे बात कर रहे हैं? जी जी हाँ, मैं उसको बड़ी खुशाइन पेशरफ्त कहता हूँ, और हम यकीनन चाहते हैं कि इस मसले पर बैठ के नौजवानों को हम मुख्तलिफ स्टे ऑर्डर, मुख्तलिफ जराए से जॉब से महरूम ना करें। जो जॉब्स अवेलेबल हैं वो मेरिट की बुनियाद पे हम फौरन दें, और सरदार शाह साहब ने आज अंदिया दिया है कि ईद के बाद इंशाल्लाह ये नौकरियां खुलेंगी, ये नौकरियां ऑफर होंगी, और जो लोग मेरिट के ऊपर क्वालिफाई कर रहे हैं टेस्ट वगैरह IBA वगैरह से, वो अपने डॉक्यूमेंट्स तैयार रखें ताकि वो अप्लाई कर सकें सेकंड मरहले के लिए और फाइनल मरहले के लिए जिसमें इंटरव्यू वगैरह दरकार है। तो हम ये वादा करके लोगों से इलेक्शन में आए हैं, अब हम लोगों में दोबारा जाते हैं तो पहला सवाल यही होता है कि जी हमारी मुलाजमतें कब और कहाँ है। मिर्जा साहब, इसको आप मिर्जा साहब आपने दुरुस्त फरमाया नौकरियों के हवाले से, मगर सर वापस उसी टॉपिक पे मैं दोबारा आऊँगा जजेस पे, क्योंकि ये दो बड़े इशूज अहम थे, एक रोज़गार, दूसरा जजों का मामला। सर पाकिस्तान पीपल्स पार्टी क्या समझती है, आप क्या समझते हैं कि ये जजों का जो मामला है ये आलमी सतह पर पाकिस्तान को डैमेज करेगा, क्योंकि बिजनेस कम्युनिटी से आपका ताल्लुक है, आप समझते हैं कि दुनिया के इन्वेस्टर जिसको आप और आप जैसे कई दोस्त जो है कोशिश करते हैं कि पाकिस्तान के अंदर आएँ और इन्वेस्ट करें, जब आप उनसे बात करेंगे तो आप तो यही कहेंगे कि आपके जजेस, आपकी अदलिया, आपकी पार्लियामेंट, आपकी सियासी, आपकी जमहूरियत महफूज नहीं है, तो हमारा बिजनेस, हमारी इन्वेस्टमेंट कैसे महफूज रहेगी? सर देखिए, बिल्कुल बात सही है। जो भी सरमायाकार होता है, इन्वेस्टर्स, वो पहले किसी मुल्क में अगर जहाँ इन्वेस्ट करता है, वो उसका जुडिशरी सिस्टम, वो उसकी अदलिया का निज़ाम वो देखता है कि ये कितना साफ और शफाफ और मजबूत है। और किसी ऐसे स्टेज पे कि अगर मुझे वहां पे जाना पड़ा तो मुझे प्रोटेक्शन मिल सकेगी जी। अगर इसमें मनफी में जवाब आता है कि आपकी जुडिशरी सिस्टम अंडर थ्रेट है और आज़ाद नहीं है, शफाफ नहीं है, बहुत सवालिया निशान उस पर उठे हुए हैं, तो सरमायाकार कभी भी अपने जमा पूंजी आपके मुल्क में नहीं लाएगा। ये जो लेटर्स की खबरें आ रही हैं, ये जो पाउडर की और केमिकल्स की खबरें आ रही हैं, ये बहुत नुकसानदेह है हमारे मुल्क में सरमायाकारी के लिए और मईशत की बहाली के लिए। और मैं समझता हूँ इसकी जल्द से जल्द शफाफ इंक्वायरी करके पेश किया जाए और उन लोगों को सामने लाया जाए जो ये बदगुमानी और मिसअंडरस्टैंडिंग पैदा कर रहे हैं और हमारी माशत को गैर मुस्तहकम बनाने की कोशिश की जा रही है। किसी भी सूरत में बिजनेस कम्युनिटी को और मुल्क को ये चीज सूट नहीं करती कि इस तरह की फिजा और इस तरह की बातें जो हैं वो गर्दिश कर रही हों और फिर सरमायाकारी के लिए हम किसी के पास जाएं। हरगिज वो उस मुल्क में सरमायाकारी नहीं करेगा। लिहाजा हमने मुल्क में एक माशी इस्तेकाम के साथ साथ हमने ये भी एक मैसेज देना है कि हमारे मुल्क का जो अदलिया का निज़ाम है वो बिल्कुल साफ, शफाफ, मजबूत
नॉन इंटरफेरेंस और मुस्तहकम है। और यही मैसेज देख के आपके सरमायाकार आपके मुल्क को रजू करेगा, नहीं तो मगर कोई सर सियासी और सियासी वजह हो मिर्ज़ा साहब तो सियासी बयानात से जो कंट्रोवर्शियल बना देते हैं हम अदलिया को और जजेस साहिबान को, उससे महसूस ये होता है कि जो हुकूमत होती है, जो रूलिंग पार्टी होती है, जो वफाक में हुकूमत करती है, कहीं ना कहीं तासुर ये दिया जाता है या मिलता है पूरी दुनिया को, ये जजेस जो हैं अब इनके लगाए हुए हैं और इनकी माँ पे काम कर रहे हैं। बस ये तो बड़ा अफसोसनाक वाकया है। अब मुझे कम से कम अपनी जुडिशरी पे बड़ा नाज है, बड़ा मान है। हाल में भी कुछ ऐसे फैसले हुए हैं जो रिवर्स हुए हैं, इसी जुडिशरी ने बगैर इन्फ्लुएंस में आए मेरिट पे किए हैं। चाहे आप शहीद जुल्फिकार अली भुट्टो साहब की जो सजा का था वो ले लें, या जस्टिस शौकत सिद्दीकी साहब का था। ये बड़े जुर्रतमंदाना फैसले हुए हैं, लिहाजा हमें अपनी जुडिशरी को मलाइन नहीं करना चाहिए। सर कर इस कौन रहा है तरीके फिर? यही सियासी सफ़ों से ही तो ऐसे बयानात आते हैं ना। कोई तीसरी कुव्वत तो नहीं आके मलाइन करती है या इल्ज़ामात या उंगलियां उठाती है? ये हम में से ही, आप में से ही जो लोग हैं, सियासी लीडर हाँ, तो उसको और हम सियासी कंडेम क़यादत वो कर रहे करती है। हैं और मगर मीडिया को भी उसको डिस्करेज करना चाहिए, बिल्कुल, ताकि मगर सर जब हिम्मत आप अफजाई आप ना हो आप लोगों समेत की। मुराद ये है कि आप सियासी लोग जब बात करेंगे, बैठकर प्रेस कॉन्फ्रेंस से करेंगे, तो मीडिया या सहाफ़ियों का तो सवाल बनता है उठाना कि जी आपने ये कहा। जिस तरह से ताबड़ चौबड़ जो है आजकल आप देख रहे हैं कि प्रेस कॉन्फ्रेंसें हो रही हैं और एक तरफ पाकिस्तान तहरीक इंसाफ, दूसरी तरफ फिर आपके वकला और आपके सियासी लीडर चाहे PMLN के हों, तो ये तो होती रहती हैं। शबीर कायम खान साहब, ये जो को मामलो आहे, इहो सर केसि ताईं हलंदो? इहो कहिड़ी रीति जेको आहे सो ख़तमु थींदो? छाकाणि त हिकु तरफ़ जुडिशली खे कंट्रोवर्शियल करणु लॻे ईअं पियो थो, जेका हुकूमत आहे उहे किथे न किथे उन्हनि जा जज उन्हनि जा ई आहिनि, चाहे उहो वज़ीर आज़म हिन वक़्त जो हुजे या माज़ी में जेको बानी PTI हुयो। तव्हां पुछो त केसि ताईं हलंदो, इन जो टाइम फ्रेम त मां तव्हांखे कोन ॿुधाए सघंदुसि। बहरहाल मसइलो इहो आहे त असांखे इहो न, माना ख़तमु थियणु खपे सर, मुंहिंजे चवण जो मक़सदु ख़तमु थियणु घुरिजे। केसिताईं इहो मतिलबु हलंदो? इहे पॉलिटिकल जेका एनवायरमेंट आहे, ख़ासि कर जेका कोर्टनि मां जजनि, उहो ख़तमु थियणु घुरिजे। सॼी दुनिया में तव्हां ॾिसो, तव्हां इंडिया, तव्हां जो वेझो हिकिड़ो कंट्री आहे, तव्हां इंडिया में ॾिसो, इंडिया में ईअं थोरी आहे। असां उहो सिविलाइज़्ड कंट्रीज़ जी ॻाल्हि न कयूं था, असां UK जी US जी ॻाल्हि कयूं था। असां जेके नेबर असांजी बांग्लादेश जी ॻाल्हि कयो, बांग्लादेश आहे, ही मतिलबु हिते कोन थिए थो। पोइ पाकिस्तान जेका बदक़िस्मती सां पाकिस्तान में इहो जेको थिए पियो, हिन जे करे त पाकिस्तान जी हिते अची पहुतो आहे। पाकिस्तान सरज़मीन अलाह साईं सभु कुझु नवाज़ियो पाकिस्तान खे, पर अहिड़ी हरकतनि सां ई पाकिस्तान जेको हाणे पोइते थो वञे, उहे इहे ॻाल्हियूं, इहे शयूं आहिनि जंहिंसां करे पाकिस्तान पोइते थो वञे। पर असांजी दुआ आहे, ख़ुदा करे इहो रमज़ान जो महीनो आहे, भलारो महीनो आहे, ख़ुदा करे ई जेका अवेयरनेस अचे। न, पर तव्हांखे वाक़ई लॻे पियो छा आहे जो मुत्तहिदा क़ौमुनि पाकिस्तान पहिरियां बि अवां इतादी हो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां फ़ारूक नसीम साहब जेको आहे सो वज़ीर क़ानून हुयो, वरी उते ई उहा रिज़ाइन करे पियो वज़ारत तां, वरी उहे जजनि जे ख़िलाफ़ु केस वेड़ वञे पियो। त हिकिड़ो डबल स्टैंडर्ड त आहे न, अवां वटि बि आहे न, मुत्तहिदा क़ौमुनि पाकिस्तान वटि बि आहे ऐं सियासी धुरियुनि ॿियनि वटि त आहे, पर अवां वटि बि आहे। त तव्हां हिकु तरफ़ चओ था त अदलिया जो निज़ाम दुरुस्त थिए, ॿिए तरफ़ वरी तव्हांजो इहो डबल स्टैंडर्ड बि आहे। सिस्टम जी ॻाल्हि कयां थो न, मां हिन सिस्टम जो तव्हां बि हिसो आहियो न सर। बिल्कुलु बिल्कुलु, असीं बिल्कुलु सिस्टम जी ॻाल्हि कयूं था न। मां पंहिंजी पार्टी खे डिफेंड थोरी कयां थो हिन मामले मां। असल ॻाल्हि इहा आहे त सॼी तव्हां जेका ॻाल्हि कयो त केसि ताईं हलंदो, मुंहिंजो मां हिन जो टाइम फ्रेम तव्हांखे कोन थो ॿुधाए सघां। पर मुंहिंजो सवाल इहो हुयो त तव्हां उन सिस्टम जो हिसो बणियल आहियो जिथे उहे ग़लतियूं तव्हां खां कराई वञनि थियूं या थियनि पियूं। न ग़लती त हिन तां इहा लफ़्ज़ इस्तेमालु न कयो त ग़लतियूं असांखे कराए थो वञनि, असां हुन जा सर इहा ग़लती न आहे। हिकिड़ो वज़ीर आहे, वफ़ाक़ी वज़ीर आहे, हिकिड़ो उतां पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिए थो, वरी उहो ई केस जजनि जे ख़िलाफ़ वेहण जे लाइ वञे थो, त इहा ग़लती न आहे? न, छो हुनजी मर्ज़ी आहे, उहो इस्तीफ़ा ॾियो पंहिंजी, उहा जी ज़ाहिर अदालत, जज त उहो आहे न, वकील त आहे न, इहो ज़िमेदारी आहे हुनजी। सर शबीर साहब, सिंध जा माण्हू समझदार आहिनि। अॼु सोशल मीडिया माण्हू पाकिस्तान जे समझदार आहिनि। मां पाकिस्तान जी बि ॻाल्हि कंदुमि, पर मां बिलख़ुसूस तव्हां असांजे सूबे जा माण्हू समझदार आहिनि, कराची खां कश्मीर ताईं सम्झनि था सोशल मीडिया ते। तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया फ़ारूक नसीम वारी, त हुनजो हक़ आहे, पर हक़ इहो न आहे त कंहिंसां नाहक करे ऐं वरी बाद में न तव्हां ॿुधायो त या तव्हां ॿुधायो कंहिंसां वरी चओ हुनखे डिफेंड कयो, या त तव्हां खुले करे ॿुधायो कंहिंसां नाक थिए त पोइ मां हुनखे डिफेंड कयां। बाक़ी हीअं ख़ाली तव्हां घरे थो त भई पंहिंजो रिज़ाइन करे वरी फ़ारूक नसीम साहब अदालत कंहिंजे ख़िलाफ़ वियो सर? तव्हां ॿुधायो न कंहिंजे न, जजनि जे ख़िलाफ़ केस विढ़ण वियो, तव्हां ॿुधायो न कंहिंजे ख़िलाफ़। मां उहो ई पियो पुछां, तव्हां को रिज़ाइन छो कई? छा जी? वज़ारतों रिज़ाइन छो कई? वज़ीर क़ानून जी
उहिदे तां रिज़ाइन छो कयो? ख़ाली हुन जी ॻाल्हि छो था कयो तव्हां त माण्हू रिज़ाइन कनि था कई ठीकु आहे, माना चवण जो मक़सदु आहे सभु कनि था, माना निज़ाम, मुंहिंजो सुवाल इहो त निज़ाम खे दुरुस्त करण जे लाइ मुश्तरका कोशिशूं करणी पवंदियूं, चाहे उहो मुतहदा क़ौमी मूवमेंट हुजे या पाकिस्तान तरीक़े। बल्कि इन ॻाल्हि खे मां मञा थो, मां मञा थो सभिनी पॉलिटिकल पार्टी वॾी महिरबानी तव्हां मञो था, इहो सुठो अंदाज़ आहे त पंहिंजी ग़लतियुनि खे तस्लीम करे माण्हू अॻिते निकिरे त बहितर आहे। मखदूम साहब, इहो तय आहे त वाक़िअतनि हाणे जुगावा क़दम खणणा पवंदा, छाकाणि त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे। हाणे जेके फ़ैसिला थींदा उहे वॾा अहम थींदा। तारीख़ माफ़ न कंदी, जीअं मां अॼु तारीख़ी लफ़्ज़ साईं जे साम्हूं रखिया, पर साईं जो इहो वॾोपन आहे त उनखे तस्लीम कयो त वाक़ई ठीकु आहे, असांखां जेके ग़लतियूं थियूं असां उनखे तस्लीम कयूं था, पर अॻिते वधिजे। बिल्कुलु सही। पॉलिटिकल वर्कर जी इहा सुठी आउं सम्झां थो त रिवायत आहे त अगरि का ॻाल्हि ग़लति आहे त बिल्कुलु ग़लति आहे, असांखे उन्हनि ऐं ग़लतियूं सभिनी में आहिनि, ईअं कोन्हे त कंहिं पॉलिटिकल जमात में कोन्हनि। जीअं हमेशह चवंदोसि त माण्हू चवंदा आहिनि त इदारनि आंदो, इदारनि जे प्रो थिए। ॾिसो, सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जे अगरि तव्हां हिस्ट्री कढो त कॾहिं हुननि जी पॉलिटिकल इदारनि सां हमांगी हूंदी आहे, कॾहिं कान हूंदी आहे। अगरि हिस्ट्री कढी ॾिसो, अगरि पीपुल्स पार्टी जी हिस्ट्री कढो त 70s खां पहिरीं 5 साल पहिरियां सभिनी जी ॻाल्हि ॾिसो, पहिरीं पीपुल्स पार्टी हिस्ट्री कढो, नवाज़ जी हिस्ट्री कढो, असांजी इदारनि सां हमांगी हुई। ॻाल्हि खे एग्री पियो कयां त 5 साल पहिरियां एम्पायर अवां सां गॾु हुयो, अॼु ॾाहे हिकिड़ो तस्लीम। इहो हिकिड़ो पॉलिटिकल ग्राउंड रियलिटीज़ जूं पाकिस्तानी पॉलिटिक्स जूं हक़ीक़तूं आहिनि, पर हुन में इदारा बि असांजा मुतनाज़ा इशूज़ मां निकिरणु खपे त जीअं असांजे मुल्क जे लाइ बहितर थी सघे। बाक़ी जेका बहितरी ईंदे नज़र नथी अचे, हींअर कुझु वक़्त में अञा वधीक इंतिशार, वधीक महांगाई ऐं वधीक असीं वञूं पिया तनाज़ात जी तरफ़, अलाह न करे, पर असीं चवंदा त मुल्क में रमज़ान खां पोइ बहितरी अचे, अलाह करे त नौकरियुनि जी विरासत थिए, मेरिट जे बुनियादनि ते विरासत थिए, माण्हुनि खे रोज़गार मिले, सस्ताई थिए। पर जहिड़ा हालात आहिनि, पर उहो जेको वरी उहा ॻाल्हि पिया कयो त नौकिरी रोज़गार, इवन के अॼु मुतहदा क़ौमी पाकिस्तान उन शख़्स खे सेनेटर बणायो, पीपुल्स पार्टी बि हुनखे वोट ॾिनो। फैसल वाडा साहब हिकिड़े टॉक शो में अव्हांखे यादि आहे त वेही करे चयो त उहो ॾींहं परे न आहिनि जॾहिं ओवरसीज़ पाकिस्तानी पाकिस्तान में नौकरियूं करण ईंदासीं। तव्हां जेके वाइदा कया हुआ, लखें नौकरियूं, करोड़ें नौकरियूं, हज़ारें लखें घरनि जा वाइदा, उहे पूरा न थिया। पोइ चइजे त हिकिड़ो इहो बि तव्हां 5 सालनि ऐं हिकिड़ो माण्हुनि खे हिकिड़ो दिलासो ठलो ॾिनो। मखदूम साहब, ॾिसो, असां चलो 3-3.5 साल सम्झूं था त ओतिरी उहा डिलीवरेंस कान हुई जेतिरी एक्सपेक्टेड हुई या जेतिरी थियणु खपंदी। पहिरीं ॻाल्हि त फैसल वाउडा जी ॻाल्हि जो जवाबु ॾियण जो आउं पाबंद कोन्हे, न को असांजे पार्टी जो आहे, न कुझु असांजे पार्टी। पहिरियां त तर्जुमान हुयो पाकिस्तान, तर्जुमान तहरीक इंसाफ जो कोन हो, नो, ही वाज अ फेडरल। हर हंधि फैसल वाडा साहब जी ॻाल्हि मञी वेंदी। अॼु बि हुनखे पीर मञियो पियो वञे, घणनि हल्कनि जे साम्हूं हो हिन वक़्तु पीर आहे। ॾिसो, उहो पार्टी जो हिकिड़ो MNA हो, तर्जुमान हू कॾहिं कोन रहियो पार्टी जो। तर्जुमान हिकिड़ी ज़िम्मेदारी वारी शइ हूंदी आहे जेको पार्टी पॉलिसी बयानु करे। असीं डिफेंड करण जा पाबंदियूं जेका पार्टी चेयरमैन जी ॻाल्हि हुजे या पार्टी पॉलिसी हुजे। बाक़ी हा, अलबत्ता पाकिस्तानी पॉलिटिक्स में तव्हां ॾिसो था त कल्ह बि कीअं हू सेनेटर थियो आहे, सभिनी खे ख़बर आहे। बाक़ी हाणे इहा आवाम खे उमेदूं इलाही रहनि थियूं ऐं गवर्नमेंट में माण्हू एतिरो डिलीवर नथो करे सघे, हिकिड़ो फैक्ट आहे। शबीर साहब, वाइंड अप जी तरफ़ सां छा पिया चओ, फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे, लॻे पियो त वाक़ई हाणे असां दुरुस्ती जी तरफ़ वेंदासीं, या वधीक तव्हां सीनियर पार्लियामेंट मेंबर बि रहिया आहियो ऐं सीनियर सियासतदान, तव्हांखे लॻे पियो त वाक़ई हाणे जंग जी तरफ़ था वञूं, महाज़र ई वधंदी ईद खां पोइ या हिन चंद ॾींहंनि में? बसि मां त दुआ गुरुदुस्त महाज़राई न वधे ऐं पाकिस्तान जेको स्मूथली हले। ज़ाहिर ख़ासि करे असां चैलेंज जा साम्हूं घणा चैलेंजिस आहिनि, ख़ासि करे महांगाई जो आहे। असीं दुआ कयूं था सस्ताई थिए, मुल्क में आवाम खे रिलीफ मिले, जेका आवाम सफ़र करे पई ऐं आवाम पार्टियुनि खे आवाम जेका वोट ॾिनी आहे, वोट ॾिनो आहे, उहो खणी PTI हुजे, ख़ैर PTI हाणे इक़्तिदार में न आहे, वोट त इन्हनि खे बि मिलिया आहिनि। असल ॻाल्हि आहे आवाम जी बहितरी इहा आहे त जेका आवाम जा बुनियादी इशूज़ आहिनि, जेका बेरोज़गार आहिनि, हुननि खे रोज़गार मिले ऐं जेका महांगाई थी आहे उहा सस्ताई थिए ऐं मुल्क बहितर तरीक़े सां हले। बसि इहा असांजी दुआ आहे। वॾी महिरबानी अव्हां जी शबीर काइम खान साहब, अव्हां आयो, वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। मखदूम मंसूर साहब, अव्हां जी बि वॾी महिरबानी। ऐं तय आहे त मिर्ज़ा साहब, अव्हां जी बि वॾी महिरबानी। तय आहे त फ़ैसिले जी घड़ी अची चुकी आहे, पर सियासी धुरियूं तमामु इन ॻाल्हि ते त घटि में घटि मुतफ़िक़ आहिनि त पाकिस्तान में रोज़गार मिलणु खपे ऐं रोज़गार जा दरवाज़ा खुलणु खपनि। ऐं सिंध हुकूमत जेको ऐलान कयो आहे, हुन खां पोइ मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान, शबीर काइम खानी साहब वॾी सुठी ॻाल्हि कई त असां हिकु दफ़ो न पर 10 दफ़ा सिंध जे माण्हुनि जे रोज़गार जे लाइ वेहण जे लाइ तयारु आहियूं। तय आहे त MQM पाकिस्तान ऐं पीपुल्स पार्टी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जमात इस्लामी, पाकिस्तान मुस्लिम नून हिन वक़्तु वेही करे इन्हनि ऐवाननि में घटि इहो फ़ैसिलो कनि त रोज़गार सभिनी खे मिलणु खपे। आफ्ताब मोगरी इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।